अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर ॾींदा हलूं दादू वासिण डॉक्टर परवीन रिंद इंसाफ़ लाइ दादू जे सियासी समाजी शहरी अॻवाननि सां गॾु अलामा आया काज़ी लाइब्रेरी खां दादू प्रेस क्लब ताईं पेर उघाड़ा करे अनोखो एहतजाज कयो। एहतजाज में संदसि चाचो अली नवाज़ रिंद ऐं सियासी समाजी अॻवाननि मुजीब पंवर, राणो पुरेजो, डॉक्टर शाहिद हमीद पंवर, ज़फ़र मिल्ला, हाकिम अली मोरो, जाहिद काज़ी, सैयद गफूर शाह, सैयद शहाबुद्दीन शाह, समाजी अगवान महबूब अली सूमरो, आपका अगवान मुनीर सियाल, सलीम पंवर, रिजवान महमूद, सागर कोरेजो, समीर कोरेजो, आईटी कोस्तो, पैरा मेडिकल जे मरकज़ी अगवान राजा रफ़ीक पंवर, जुल्फ़ार पंवर ऐं ॿियनि शिरकत कई। एहतजाज दौरान अगवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नवाब शाह यूनिवर्सिटी जे VCA खे हटायो, बग़ैर गुलाम मुस्तफ़ा राजपूत खे गिरफ़्तार कयो। सिंध जे मुक़दस इदारनि सिंध जूं नियाणियूं गैर महफ़ूज़ बणिजी वियूं आहिनि। जानका में डॉक्टर निमृता जो क़त्ल, डॉक्टर नौशीन शाह जो क़त्ल, हिन सभिनी क़त्लनि में इदारनि जा सरबराह मुलविस आहिनि। मार्कुनि जी आड़ सवालनि जा पेपर जेके 50 लख में आउट थियनि था, करप्शन फुल रट सबबि सच जे आवाज़ जो क़त्ल कयो वञे थो। हिकु इंसान जे क़त्ल समूरी इंसानियत जो क़त्ल आहे। इंसाफ़ न मिलियो त नवाज़ शाह यूनिवर्सिटी जो घेराव कंदासीं। रिपोर्ट वसीम मल्ला।